बिछा खंडू के ॻोठ मोहम्मद अली संग्रासी जी रवातल मसमात सालिहा ज़ाल मोहम्मद जुमन संग्रासी जो पंहिंजे भाइटियुनि ऐं भाणेजनि जी ॾाढ ख़िलाफ़ दाहिंद चयो त कुझु महीना अॻु मुंहिंजो पुटु नजीब जेको कराची में रहंदो आहे उन रिंद बिराद जी बांह खणी वियो, जंहिंजी ख़बर बि असांखे छोकिरे जे माइटनि ॾिनी हुई। जीअं त कराची पुलिस मुंहिंजे बेगुनाह भाउ खे खणी वई आहे त जीअं असां मिसकिन ग़रीब पेनो पेट पालींदा आहियूं, असांखे मुंहिंजे पुटु नजीब जे का बि ॼाण न आहे त हू हिन वक़्तु किथे आहे। जीअं हू मुंहिंजे पुटु नजीब अॻु में बि शादीशुदा हो, जेको पंहिंजी ज़ाल सां गॾु असां खां पहिरीं अलहदगी करे वियो आहे। जीअं त कुझु ॾींहंनि खां मुंहिंजी तबियत सही न आहे, उन करे आउं पंहिंजी न्याणी जे घर तरसियल हुयसि। वरी गुज़र राति मुंहिंजा भाइट ऐं भाणेजा मुंहिंजे घर खे ॾाहे मुंहिंजो घर जो अलाह ताला खणी विया आहिनि। न्यापो ॾिनो अथनि त तुंहिंजे पुटु नजब खे हाज़िर कर, छो त तुंहिंजे पुट जे करे असांजो वालिद पुलिस खणी वई आहे, जे न त असां तोखे जानी नुक़सानु पहुचाईंदासीं। हाणे आउं SSP मटियारी SHO बिचा ऐं SHO हाल खे पुरज़ोर अपील कयां थो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे पुटु नजीब जी का बि ॼाण न आहे, जंहिं करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। छा मसइलो? असां छोकिरो ॾिठी कोन्हे, ॿ टे महीना थिया आहिनि त केर बि कोन्हे को जी बाबा कोन्हे को छोकिरो हुन को हिकिड़ी माई वेठी हूंदी आहे, बसि ॿियो केर बि कोन्हे। माइट हू हुन माइट हुन दुश्मनी करे न बाबा। बि मटियारी SHO हाला ऐं बिचारनि सां असांजी अपील आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असीं हाणे सफ़ा बेवस थी विया आहियूं, असांजो हाणे केरु कोन्हे। असां ते पुलिस जो ज़ोर आहे, रिंदनि जो ज़ोर आहे, असांजे पंहिंजे माइटनि जो ज़ोर आहे। असीं हाणे केॾांहुं वञूं, असीं न्याणियूं वञूं, असांखे सभु को दाबा पियो ॾे, असीं खणी वेंदासीं, रिंद बचनि दाबा हू खणी वेंदासीं। असांजो त छोकिरो ई कोन्हे, असीं किथां आणियूं भला? हर माण्हू असां सां मदद करे, किथे बि न जब हुजे असांखे रसाए, न त जेको लिकाईंदो उहो पाण हर ॻाल्हि जो ज़िम्मेदार थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।